लिखे तो बलोचिस्तान सिबी खां त शेख ज़ुबैर तव्हांजी मां ॻाल्हियूं ॿुधंदो आहियां। मां जीअण सिखियो आहियां। मूंखे माफ़ कजो मतां मुंहिंजे लिखण में का ग़लती हुजे। मां पाण सिबी में रहंदो आहियां। मुंहिंजो हिकु मैसेज आहे जेको मां तव्हांखे ॾियणु चाहियां थो। मूंखे दोस्तनि मां घणी अज़ियत मिली आहे, घणी मूंखे परेशानी मिली आहे, जंहिंजी वजह सां मां कुझु अञा परेशान बि आहियां। मूंखे अॼु अहिड़ो लेक्चर ॾियो जो मां सफ़ा उन्हनि खां आज़ाद थी वञा। यादि रखो ये अल्लाह जी ख़लक़ियल इंसान ज़ात। सभ खां पहिरियों त सुबुह जो जीअं तव्हांजी निंड ख़तमु थी थिए न त अधु कलाकु तव्हां पाण खे ॾियो। अधु कलाकु पाण खे ॾियो। थोरो सोचो त मां कलोके ॾींहं में कहिड़ा कहिड़ा कम कया, मां केॾे वियुमि, कंहिंजी जाइ ते वियुमि, मां कंहिंजी चांहि पीती, जा मां कंहिंखे घटि वधि ॻाल्हायो, जा मां कंहिंखे बुजो ॾिनो, जा मां कंहिंखे गार ॾिनी। वरी उन ते तूं पॉज़िट में सोच त छा इहे भला कम हुया जेके तूं करे आहीं। तुंहिंजी दिलि जेका आहे न पाण ई चवंदी त वाक़ई मां ग़लति कमु करे आयो। ऐं सभ खां पहिरियों त इहो तव्हां कयो। इन करण सां तव्हांखे इहो फ़ाइदो मिलंदो त तव्हां कुझु पाण खे सम्झो था। ऐं जेको इंसानु पाण खे कुझु सम्झंदो ई न त तॾहिं त उनखे अॻिला साम्हूं वारा उनखे बि कुझु न सम्झंदा। तव्हां आईने जे आॾो बि सिर्फ़ु 3 मिंट पाण खे ॾियो। पंहिंजो पाण खे ॾिसी आईने में थोरो चओ त जेको मां आहियां सो उहो ॿियो न आहे। मूंखे छा थियणो आहे सो उन ॻाल्हि ॾे तवजो ॾे। त उन ॻाल्हियुनि मां तूं पाण ई निकिरंदो ईंदे। कहिड़ी ॻाल्हियुनि मां? जेके तोसां पंहिंजा रूप ऐं रंग ऐं ज़ंग इहे सभु रखी तुंहिंजे आॾो पेश था थियनि। इन्हनि खां पाण ई तूं परे थी वेंदे। शायदि इंसानु ॾिसो न पाण खे उन वक़्त में ॼण कुझु सम्झंदो आहे त मां वाक़ई मां बि हिकु इंसानु आहियां, मूंखे बि उन्हनि जहिड़ी दिलि आहे जेका उन्हनि खे आहे। तव्हां उन जाइ ते न वञो जिते तव्हांजी इज़त न हुजे। ॾिसो न हाणे जीअं संगत जी ॻाल्हि कयो, तव्हां मुंहिंजी इज़त नथा कनि ऐं फिर बि तव्हां उन जाइ ते वञो था, पोइ तव्हां पंहिंजे हथ सां रही खई बि इज़त विञायो था। वरी चए थो मां उन्हनि खां बग़ैर रही बि नथो सघां। इहा तुंहिंजी आहे ग़लति फ़हम। रही बि नथो सघां त यादि रखजांइ, हल तूं भला अॻिते क़दम वठि। वरी को वक़्तु ईंदो इहे ई तोखे संगत वारा जेल सां ॿधी बि ईंदे, हथ सां वठी क़ैद बि करे ईंदे, के इल्ज़ाम में बि फासाईंदे। छो त उन्हनि तोखे कुझु सम्झो ई न। जेके तव्हांखे कुझु सम्झनि न सो उन्हनि जे कॾ न लॻो। तव्हां उन्हनि खे करे ॾेखारियो। जेको तव्हां सम्झो पिया मां उहो हुयमि न, जेको मां आहियां उहो तव्हांजे आॾो आहियां। तव्हां उहो थी ॾेखारियो न उन्हनि खे। अॻिला इंसान तव्हां सां घटिया क़िस्म जा अल्फाज़ ॻाल्हाए वञनि, नफ़रत वारा लहजा पैदा करे तव्हां सां ॻाल्हाए वञनि, तव्हां पोइ बर्दाश्त कंदा अचो। इन में तव्हांखे कुझु वक़्त खां बाद में तव्हांखे अज़ियत मिलंदी, तव्हांखे बेसुकूनी मिलंदी, तव्हां हिकु ज़हन ते पाण खे हिकु ज़ोर ॾींदो सोचण में। पोइ उहा सोच तव्हांखे माना घणी बीमारी में गिराईंदी वेंदी, तव्हांखे घणी तकलीफ़ुनि में आणींदी वेंदी। यकीन कयो, ख़ुदा जो कसम थो खणी मां ॻाल्हि ॿुधायां, तव्हांजी जॾहिं 35 साल उमिरि जी तव्हां 35 साल जी उमिरि में पहुतो न, तव्हां कुझु बि जंहिं बि कम में हथु विझंदो न तव्हां न करे सघंदो। तव्हांजी दिलचस्पी न लॻंदी। छो त तव्हां पंहिंजे सभु जेके न सोचनि जे ज़ोर ते पाण खे तबाह करे आहियो। सोच जी जेका ताक़त आहे न तव्हां हथ सां था विञायो। नंढी ॻाल्हि खे वॾी ॻाल्हि करे सोचींदा आहियो। सोच में तव्हांजी ख़बर न केतिरी जिस्म जी ताक़त ई ज़ाया थी वञे। पोइ तव्हांखे उन वक़्त में ख़बर न पवंदी आहे। तव्हांखे को वक़्तु ईंदो जो तव्हां कंहिं कम में हथु विझंदो, दिलि ई न चवंदी, त तव्हांखे चिड़चिड़ापन नज़र ईंदे। हिन सां चिड़ी ॻाल्हाईंदो, हुन सां चिड़ी ॻाल्हाईंदो, घर वारनि सां विड़ी ॻाल्हाईंदो। तव्हांखे कुझु हिकिड़ी ॻाल्हि का सम्झ में न ईंदी। छाजे करे? छो त तव्हां न 3rd क्लास इंसाननि जे करे, न हल्कनि इंसाननि जे करे पंहिंजे लखनि ऐं करोड़नि जी ज़िंदगी सिहत ख़राबु कंदा आहियो। अॻिलनि जो कमु आहे ग़लति रवैया पेश अचणु, अॻिलनि जो कमु आहे ग़लति अल्फाज़ ॻाल्हाइणु, अॻिलनि जो कमु आहे
पर इहो मौक़ो उन्हनि खे तूं थो ॾे न, तॾहिं त बार बार तोखे धोखो मिले थो न। बसि तव्हां अॻिते हलो उन कमनि ते, तव्हां पाण खे सम्झो ई नथा, त पोइ तॾहिं तव्हांखे अॻिला सम्झनि नथा। तव्हां सम्झंदव त तव्हांखे साम्हूं वारा बि वाह वाह कंदा, जेसि ताईं न सम्झंदव त इहा वाह वाह जी जाइ ते लख लानत बि कंदव। ख़ुदा जो कसम कंहिंजी माउ जा बचायो, सम्झो जाग, ही वक़्तु अथई। जेकॾहिं इन अमल बि तोखे सुधारियो न त पोइ सम्झजांइ त तूं हिकु ख़राब में ख़राब इंसान आहे। मां शेख ज़ुबैर जी साइन ते ख़ुदा जो कसम, हे वक़्तु अथई, हिन ते अमल कजांइ। जज़ाकल्लाह ख़ैर, मां सलाम।